नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदा अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व कुल लिल मुअमिनीना यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम ज़ालिका अज़्का लहुम इन्नल्लाहा ख़बीरुम बिमा यस्नऊन व कुल लिल मुअमिनाति यग़ुज़्ज़ुज़्न मिन अबसारिहिन्न व यहफ़ज़्न फ़ुरूजहुन्न व ला युबदीन ज़ीनतहुन्न इल्ला मा ज़हरा मिन्हा वलियज़रिबन बिख़ुमुरिहिन्न अला जुयूबिहिन्न वला युबदीन ज़ीनतहुन्न इल्ला लिबूलतिहिन्न औ आबाइहिन्न औ आबाइ बूलतिहिन्न औ इख़वानिहिन्न औ अबनाए बूलतिहिन्न औ इख़वानिहिन्न औ बनी इख़वानिहिन्न औ बनी अख़वातिहिन्न औ निसाइहिन्न औ मा मलकत अयमानुहुन्न औ अत्ताबीन गैर उलुल इरबत मिनर रिजाल अव तिफ़्ल लज़ीन लम यज़हरू अला औरातिन निसा वला यज़रिबन बिअरजुलिहिन्न लियुअलम मा यख़फ़ीन मिन ज़ीनतिहिन्न व तूबू इलल्लाहि जमीअन अय्युहल मुअमिनून लअल्लकुम तुफ़्लिहून सदक़ल्लाहुल अज़ीम। सलात शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम। मोहतरम भाइरो, सूरह फातिर में अल्लाह ताला फरमायो सुम्मा औरसनल किताब लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना, जंहिं माण्हूअ जो मुंहिंजे क़ुरान सां ताल्लुक़ आहे, ॿुधण जो, ॾिसण जो, पढ़ण जो, यादि करण जो, जंहिंजो बि क़ुरान सां ताल्लुक़ आहे, इस्तफ़ैना मिन इबादिना, रब थो फरमाए मुंहिंजी चूंड आहे, मां चूंडे इन खे नसीब कयो आहे। हक़ीक़त बि आहे जेको बि दीन जो कमु कंदा आहियूं त रब तौफ़ीक़ ॾींदो आहे। रोज़ा तूमा रखंदा आहियूं, तरावियूं तूमा पढ़ंदा आहियूं, पर रोज़नि जे आयत खां बि रब फरमायो लितो कब्बिरुल्लाह अला मा हदाकुम, ऐं वॾाई रब जी बयानु कर जंहिं तोखे रोज़ा नसीब कया। त हिते जलसे में जेको जलसे कराइण वारा आहिनि, जलसे ॿुधण वारा आहिनि, जलसे सां मोहबत रखण वारा आहिनि, इहा रब जी चूंड आहे जे उन्हनि खे नसीब कयो आहे। मूं तव्हांजे आॾो सूरह नूर जूं 2 आयतूं तिलावत कयूं आहिनि। आयतुनि में अल्लाह ताला हया सेखारियो आहे। हुज़ूर जन फरमायो अल ईमान बिज़्उ व सबून शुबह अल हया शुबतु मिनल ईमान। फरमायो दीन इस्लाम जो अल इस्लाम 73 शाख़ूं आहिनि। इस्लाम जो 73 शाख़ूं आहिनि। अल हया शुबत मिनल ईमान, हया ईमान जी शाख़ है। 73 शाख़ुनि मंझां चूंडे अल्लाह ताला हया ते हथ रखियो। हया छाखे चइबो आहे, छा आहे हया? अॼोके दर्स में इंशाअल्लाह ताला उहो बयानु थींदो। शुबत मिनल ईमान, ईमान जी शाख़ है। निमाज़ पढ़णु सवली आहे, रोज़ा रखणु सवला आहिनि, पर घर में हलणु तमामु ॾुखियो आहे। दीन इस्लाम मुताबिक़, अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जे चवण मुताबिक़ घर में हलणु तमामु ॾुखियो मसइलो आहे। सूरह अहज़ाब में बि सम्झायो आहे रब, सूरह नूर में बि अल्लाह ताला सम्झायो आहे त घर में कीअं हलबो आहे। फरमाए थो कुल लिल मुअमिनीना यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम, मोमिननि खे चओ त पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कनि। जाॾे ॾिसणु जाइज़ आहे ओॾे ॾिसनि, जाॾे ॾिसणु जाइज़ न आहे ओॾे न निहारनि। क़ुरान फ़ुरक़ान आहे, फ़र्क़ु ॿुधाईंदो आहे त हे हलाल आहे, हे हराम आहे, हे हलाल आहे, हे हराम आहे। हज़रत से ॿेर वारा वॾा अल्लाह ताला उन्हनि जे क़ब्र खे नूर सां मुनवर करे।
बांग्लादेश विया 1969 में। मौलाना गुलाम गौस हज़ारवी साईं जन ॿेर वारनि सां गॾु हो। साईं ॿेर वारा मोटी अहवाल कनि पिया, सफ़र जो अहवाल। पाण फरमायो त जॾहिं मशरक़ी पाकिस्तान में, अॻे मशरक़ी पाकिस्तान हो, इमिग्रेशन खां टपे हवाई अॾे तां ॿाहिरि शहर में दाख़िल थियासीं, एयर होस्टेस छोकिरियुनि जो टोलो हो, उहे हर पैसेंजर खे सलूट पियूं कनि, सलाम पियूं कनि। पर जॾहिं मां ई गुलाम गौस हज़ारवी लंघियासीं, असांखे सलाम न कयूं, सलूट न कयूं, कंधु हेठि करे शर्म खां बीही रहियूं। मौलाना गुलाम गौस हज़ारवी मज़ाकी माण्हू हो। मूंखे चई, मौलवी जी आपको मालूम है हमें सलूट क्यों न किया? असांखे सलूट न कयो, मां छो? मौलाना हज़र से ॿेर वारनि फरमायो त मूंखे ख़बर कान्हे, तोखे अचे थो त ॿुधा। मौलाना गुलाम गौस हज़ारी फरमायो त औरत हमेशा हया मर्द से करती है, मर्द हम दो को समझा इसलिए सलूट हमें न किया, दूसरों को मर्द न समझा इसलिए सलूट किया। ॿियो फरमायो त हवाई जहाज़ में वेठुसि जॾहिं सीट ते, हर हिक खे कार्ड ॾेई विया। कार्ड ते मथां लिखियल हो, इसे ज़रूर देखिए, हिन खे ज़रूर ॾिसो। हिदायतूं सफ़र जूं, का शइ घुरिजे त छा कजे, हादिसे जी हालत में छा कजे, अॻिले जो कहिड़ो लिहाज़ रखिबो, बोतल थी खपे, पाणी थो खपे, का शइ खपे थी त छा करणु खपे। ये हिदायतूं, इसे ज़रूर देखिए, हिन खे ज़रूर ॾिसो। हज़रत से ॿेर वारनि फरमायो त मुंहिंजे भरिसां नसरुल्लाह नालो उस पंजाब जो माण्हू हो, भरिसां वेठो हो। एतिरे में आहट महसूस थी एयर होस्टेस हलण जी, छोकिरियूं हवाई जहाज़ वारियूं हलनि पियूं। तो नसरुल्लाह तो मुखे चवे, मौलवी जी इस कार्ड में क्या रखा है कि तुम इसे ही देख रहे हो? जो देखने की चीज है वो तो तुम नहीं देखते। ॿेर ने फरमायो तो चयो मां इस कार्ड के बनाने वाले ने लिखा है कि इसे जरूर देखिए, इसलिए देखता हूँ, और इनके बनाने वाले ने लिखा है कि इनको न देखिए, इसलिए मैं नहीं देखता। तो ॾिसण जी बि हद है, हेॾे निहार हेॾे न निहार। कुल लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम, पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कनि। हिक हिक अख में माणकी आहे, या माणकी कैमेरा जो कमु कंदी आहे। जेका शइ ॾिसबी उहा दिलि में दिमाग़ में छापिजी वेंदी। साल खां पोइ तव्हां मूंखे ॾिसो रोड सां, चवंदा इहो मौली क़ासिम पियो थो वञे, भली अॼु तव्हां हिकिड़ो दफ़ो ॾिठो, छापिजी वेंदी तस्वीर। तंहिंजे करे रब वञे अखियुनि ते हथु रखियो त हिनखे नज़रुनि जो एहतियात कजो, जॾहिं ॾिसणु जाइज़ आहे ओॾे ॾिसजो। दीदार बाज़ी अल्लाह बाज़ी, अल्लाह राज़ी, इहो माण्हू चवंदा आहिनि इहो ग़लति आहे। ॾिसण जी हद आहे, माण्हू ओॾे ॾिसंदो जॾहिं ॾिसणु जाइज़ आहे। ॿियो त ओतिरो ॾिस जेतिरो सही सघी, छो त उबतो कम बि थींदो आहे। जेतिरो तूं बर्दाश्त करे सघी ओतिरो तूं नज़र बि कर, हर कंहिंजे एबन ॾे न निहार। कुल लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम वयहफ़ज़ू फ़ुरूजहुम। हिकिड़ी जाइ ते वाइज़ कंदे मूं हदीस पढ़ी हज़रत अली करमल्लाह वजो जी, उन फरमायो हुज़ूर जन खां मूं पुछियो त साईं पराई माईअ ॾे ॾिसण नज़र कीअं आहे? त हुज़ूर जन फरमायो लकल ऊला अलैक सानिया, पहिरीं नज़र माफ़ ओचितो पइजी वई, ऐं ॿी नज़र गुनाह तुंहिंजे मथां बार आहे। कुदरत रब जे मूं जलसे में हदीस पढ़ी, मूंखे त हिकिड़ो माण्हू चए साईं पोइ पहिरीं त नज़र मोकल आहे न, पहिरीं नज़र विझंदुसि त मां कढंदुसि ई कोन, निहारींदुसि ॿिए पासे कोन। हालांकि पहिरीं नज़र ओचितो पवे त जाइज़ आहे, ॼाणी वाणी ॾिसंदो त पहिरीं नज़र बि ॾोह आहे। केतिरा मौलवी वरी कामरेड आहिनि, उहे चवंदा त क़ुरान में औरत जे मुंहं जो पर्दो कोन्हे, मुंहं जो पर्दो न आहे, बाक़ी ॿियूं ॿाहूं ढकियल, ठूठियूं त ढकियल अथनि, मुंहं जी ॻाल्हि आहे। ला युबदीन ज़ीनतहुन्न इल्ला मा ज़हर मिनहा, फरमाए थो पंहिंजी ज़ीनत
ला युबदीन ज़ीनतहुन्न कुल्लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अब्सारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम। पंहिंजे हयाव जी हिफ़ाज़त कयो, हेॾे होॾे उछड़ को न। हिकिड़ो दफ़ो ॾिसंदव पोइ मोबाइल जा नंबर वठंदव, ॿीहर ॾिसण जी कोशिशि कंदव। इहे शयूं नुक़सानकार आहिनि तमामु। हाणे त रवाज थी विया मोबाइल ते राति जो आधी आधीअ ते पिया था माण्हू ॾिसनि अलाए छा छा। हिकिड़े पुट जी दाह कई चइसि हे राति जो सॼी ॾिसंदो आहे मोबाइल। छोकिरे जो त बाबे खां पुछ तूं केॾी महिल ताईं ॾिसंदो आहे? पिणस खे चए में चई त मां 12 ताईं ॾिसंदो आहियां न। हो 12 ताईं थो ॾिसे, वरी पुट वरी सॼी राति पियो थो ॾिसे। इहे हराम ॻाल्हियूं आहिनि, हराम जूं शयूं आहिनि। कॾहिं कॾहिं वरी इहो कमु ठहंदो कोन्हे। असांजे शहर जो चङो मुड़ुसु हो साईं आफ्ताब अली शाह, हाणे गुज़ारे विया मरहूम। मूंखे चईंदा मूं ॾे मोबाइल आई पंजाब मां त मां एॾे सिंध में अचां त मूंसां शादी कर। चयोमांसि चरीअ शहर हेॾो सारो मुल्क पंजाब जो छॾे हेॾे सिंध रे काॾे थी अची? चई त मां आहियां 19 सालनि जी, मुड़ुसु थो मिले 50 साल जो, इहो रिश्तो मूंखे क़बूल कोन्हे। शाह साहिब जो चयोमांसि त शुकुर करे क़बूल कर, मां 56 साल जो आहियां। कमु इहो बि न पियो ठहे। त इहे हलंदा, मोबाइल जा रिश्ता हलंदा, हूअं हलंदा। ये सब कम गलत निहायत। कुल्लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अब्सारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम। पंहिंजे हया जी हिफ़ाज़त कयो, हेॾे होॾे उछड़ को न, हेॾे होॾे न निहारियो। अंदर में वरी पोइ ख़्वाब अहिड़ा पिया लहंदा, बुछड़े में बुछड़ा। यहफ़ज़ू फ़ुरूजहुम इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यसनऊन। अजीब जुमिलो आहे। रब तो फरमाए त तव्हां ते मुंहिंजी नज़र आहे। हिकिड़ो मौलवी माण्हू वञे थो कराची या हैदराबाद, उते चए थो त मुंहिंजे ॻोठ जो माण्हू हिते कोई कोन्हे, हिते दीदार कंदो थो हलां। पोइ ॻोठ हली शाली ॻाढ़ी शाल रखंदुसि मथे ते, त बुज़ुर्गी बि बहाल, दीदार मुफ़्त में। मुंहिंजा भाइरो तॾहिं रब थो फरमाए इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यसनऊन। जेको करीं थो त अलाह त ॾिसई थो न। उहो तुंहिंजी बुज़ुर्गी मञे, माण्हुनि तोखे बुज़ुर्ग चयो त छा थी पियो? उहे त भली चवंदा वतन। त उन्हनि खां माण्हू शहर में बि नज़रुनि खे हेठि करे। मुंहिंजा भाइरो, हे जेको सतुर आहे, परदो आहे न, इहा असांजी फितरत आहे, तबई तरह सां आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा, पहिरीं ॿुधायां त फितरत चइबो छा खे आहे? फितरी तालीम चइबो आहे जेका शइ सिखण खां सेखारण खां सवा पाण ई अचे। मिसाल ॾियां, नंढड़ो ॿारड़ो आहे, हींअर ॼमे थो, माउ बुबी वात में थी विझेसि त अॼु ॼावल ॿार ॼाड़ी थो हलाए, ते जीअं खीरु अचे। या ॼाड़ी हलाइण कंहिं सेखारियसि? हींअर त ॼाओ आहे, कंहिं सेखारियसि? यार इनखे फितरत चइबो आहे, फितरी तालीम आहे। घर में कुकड़ियूं ऐं बदकूं गॾु रहनि, ॿाहिरि पाणीअ जो नालो आहे, बदकूं पाणीअ में लही पवंदियूं, चूज़ड़ा पाणीअ में न लहंदा। चूज़नि खे कंहिं सेखारियो त मतां लथा आहियो तव्हां ॿुॾंदव। इनखे फितरत चइबो आहे, फितरी तालीम। हया परदो इहो असांजी फितरत में रखियलु आहे। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं बीबी हवा शादीअ खां पोइ विया हनीमून मल्हाइण जन्नत में। सम्झो था अलाए कोन हनीमून, सिंधीअ में चवां सतावड़ो, सतावड़ो खाइण विया जन्नत में। ॾिसण त कीअं सफ़ाई थींदी आहे, घर कीअं ठाहिबा आहिनि। उते मेवे खां रब झलियो त ला तक़रबा हाज़ी शजर, हिन वण जे वेझा न वञिजो। अकला मिनहा, पर खाई विधऊं। आदम अलैहिस्सलाम जी सफ़ाई रब बयानु कई हो। नसीअ आदम वलम नजिद लहू अज़मा। हज़रत आदम अलैहिस्सलाम ॼाणी वाणी मेवो न खाधो, वेसर में खाधई। वेसर में रोज़ा है तो पानी पिए त रोज़ो कोन भॼे। आदम अलैहिस्सलाम वेसर में मेवो खाधो, हुनजे असमत ते दाग कोन आयो। ॿिन्ही खे झल थी त न खाइजो, पर अकल में न। पर ॿिन्ही ॼणनि मेवो खाधो। आदम अलैहिस्सलाम वेसर में, बीबी हवा ॼाणी वाणी खाधो।
पो यनज़े अनहुमा लिबासहुमा अल्लाह ताला मेवे खाइण जे करे ॿिन्ही तां जन्नत जो लिबास खसे वरितो। जन्नत जो लिबास खची वियो, हाणे ॿिया ॿई उघाड़ा ॿई नांगा। तफ़िका यक्सिफ़ान अलैहिमा मिन वरक़िल जन्नत, जन्नत जे वणनि जा पन पटे पंहिंजी उघड़ खे ढकनि पिया, कंहिंखां पिया ढकनि। औलाद त थियो आहे धरतीअ ते, उते औलाद कोन हो, केर बि कोन हो जन्नत में, ज़ाल मुड़ुस पाण में हा, पर वरी बि पर्दो करे वणनि जा पन ढके उघड़ पिया लिकाइनि। माना असांजी फितरत में रखियल आहे, तबियत में रखियल आहे। मूं तजुर्बो करे ॾिठो आहे, मेंघवाड़नि भीलनि जी माई गाह जी भरी मथे ते हुजेसि, रोड सां किरास करणो अथसि, रोड ॾिसे थी त डाटसन अचे थी, डाटसन ते माण्हू मथां वेठा आहिनि, त मूं अखियूं ॾिठो आहे त भीलनि जी माई, मेंघवाड़नि जी माई मूं वटि होॾे करे बीही रहंदी त डाटसन लंघे वञे, पोइ मां किरास कयां रस्तो। इन न क़ुर पढ़ियो न क़ुर ॿुधो, कंहिं सेखारियोसि। वाणिया आहिनि, वायाणियूं अहिड़ो थियो पर्दो कनि जो मुंहुं सॼो ढकियल, पेरनि में नज़र, इहो कंहिं सेखारियो न। जॾहिं त क़ुर पढ़ियो बि कोन अथनि, ॿुधो बि कोन अथनि, छो त इहा फितरत आहे असांजी, हयाव सां हले, उघड़ रब खे नथी वणे, इहा ग़ैर फितरी शइ आहे, इंसाननि खे बि नथी वणे। हया वारो माण्हू उघड़ सां न हलंदो। कुल लिल मुमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम ज़ालिका अज़का लहुम इन्नल्लाह ख़बीरुम मा यसनऊन। जेकी कयो था अल्लाह उनखे बख़ूबी ॼाणे थो, ख़ुदा जे ख़ौफ़ खां माण्हू बचाव करे। हाणे ॿियो पासो खणा, सलात शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। कुल लिल मुमिनात, मोमिन औरतुनि खे हुकुम कयो, उन्हनि जे लाइ वरी धार हुकुम आहे, यग़ुज़्ज़ुन मिन अबसारिहिन, त उहे बि पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कनि। छो भला? निमाज़ जो हुकुम गॾियल आहे, अकीमु सलात, मर्द बि अची विया, मायूं बि अची वयूं। आतु ज़कात, ज़कात ॾियो, मर्द बि अची विया त मायूं बि अची वयूं। कुतिब अलैकुम सियाम, तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ आहिनि, मर्द बि अची विया त मायूं बि अची वयूं। लिल्लाहि अलन्नास हिजुल बैत मन इस्तता इलैहि सबीला, मर्द बि अची विया त मायूं बि अची वयूं। हिन सतुर पर्दे हयाव में वरी मायुनि खे धार हुकुम आहे, मर्दनि खे धार हुकुम आहे। छाजे करे? छो त ॿियनि सभिनी में गॾियल आहिनि, पर्दे में वरी धार हुकुम कयो आहे रब। छो त मायुनि में मिड़ई ॾिसण जी आदत घणी हूंदी आहे, अॻिराई उहे कंदियूं आहिनि। ऐं मुंहिंजो तजुर्बो बि आहे, सेवण मां वाइज़ करे मोटियुसि, मुंहिंजी मासी सॻी हुई भान सईदाबाद में, हाणे त गुज़ारे वई आहे। चयमि त अमड़ वई आहे गुज़ारे, मासीअ जो घर ॻोल्हे वञी ज़ियारत कयांसि, ख़र्चड़ी बि ॾियांसि, दुआ बि घुरायां। लधो घर मासात जो, दर खड़कायमि त मासात निकितो ॿाहिरि। मूं चयोमांसि त मासीअ जी मां ज़ियारत करणु आयो आहियां, पर हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे, मासीअ जूं धीअर ऐं मासीअ जो नुंहर इहे मुंहिंजा मुंहुं न पवनि। चयोमांसि त ठीकु आहे, वियो घर ॾसे आयो त बाबा मौलीअ जे मुंहुं न आहे पवणो। मां अंदरि वियुसि, मासीअ सां वेठुसि, मासी चा कहीं ख़ुशि, अञा ॿ अखर ॻाल्हायमि त वलर माइनि जायो अदा भली आहे, होॾो झलाए मोकिलियो अथमि, पर मायूं मुड़नि कोन थियूं। तंहिंजे करे अलाह ताला मर्दनि खे धार हुकुम कयो आहे त औरतुनि खे धार हुकुम कयो आहे। कुल लिल मुमिनात यग़ुज़्ज़ुन मिन अबसारिहिन, उहे बि पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कनि, न निहारनि हेॾे होॾे। बुरकी मथे ते पई हुजे ऐं हेव ते दीदार कंदी, इहो ग़लति कमु आहे, न हुजणु खपे। यग़ुज़्ज़ुन मिन अबसारिहिन व यहफ़ज़न फ़ुरूजहुन वला युबदीन ज़ीनतहुन इल्ला मा ज़हरा मिनहा। मजबूरी आहे, मुंहं जो पर्दो आहे, छो त ला युबदीन ज़ीनतहुन आहिनि न, ज़ीनत ज़ाहिर न कनि। ज़ीनत सॼी माईअ जे मुंहं में आहे, कजल मुंहं में थींदा, सुर्खियूं मुंहं खे लॻंदियूं,
क्रीमूं मुंह खे लॻंदियूं। मूंखे हिकिड़ो कामिरेड मौलवी मिलियो, उन जो त मां हिन जे मुंहं जो पर्दो कोन्हे। मां चयो गैर फितरी थो ॻाल्हि करी, उन्हनि जे मुंहं जो पर्दो आहे। हाफ़िज़ इब्न कसीर लिखियो आहे तफ़सीर में, हुज़ूर जन जे दौर में सहाबी औरतूं खाॿी अखि जो ज़रड़ो खोलींदियूं हुयूं त जीअं थाॿो न अचे। पर इहो त मूं वाणियुनि में बि ॾिठो आहे न, वायाणी वञे पई त पेरनि ताईं बुरकोसि। त हिकिड़ी फितरी शइ आहे, तो इन जो इनकार कीअं थो करे सघीं। हिकिड़े दफ़े अची मूं वटि राति रहियो, मूंखे चईंदो मां अॼु तो वटि रहियो आहियां राति, माईअ जे मुंहं जो पर्दो आहे। मां चयो तूं त कामिरेड आहीं, तूं त न पियो मञी, कीअं मञई? चई मां कराचीअ मां सदर मां बस ते चढ़ियुसि, बस ते ठुल जे पासे जूं ॿ मायूं चढ़ियूं, छोकिरियूं हुजनि, नौजवान छोकिरियूं, पर उन्हनि जहिड़ो वाणियुनि जूं, पर उन्हनि जहिड़ो ख़ूबसूरत छोकिरियूं मूं ज़िंदगीअ में न ॾिठियूं। भाउ बि गॾु हुन, चङो ख़ासो छोकिरो। ड्राइवर बस वारो ठप ठप थी गाॾी हली, ड्राइवर वरी हैंडल में हथ आहिनि, दीदार आरसीअ मूं करे पियो, छोकिरणी पियो ॾिसे। बस उथंदे ई बाबलिंग कई, भित में वञी हयईं बस खे। उतां बस मां हिकिड़ी पटी निकिती लोह जी, छोकिरे वाणियुनि खे, वाणियुनि जे छोकिरे खे पल्ले वांगुरु चीरे वई। छोकिरो पथिके पियो, छोरियूं पियूं चवनि त असांखे सॼे संसार में हिकिड़ो ई भाउ आहे, भलाई कयो इहो बचाए ॾियो। पर बचण जी का सूरत हुई कान का। मूंखे उन महिल तूं यादि आहे, छोरियूं जे मुंहुं ढकिन हा त भाउ न विञाइनि हा। मुंहं जो पर्दो छो कोन्हे को? राज मुंहुं ॾिसे त बाक़ी बचो छा आहे? ला युबदीन ज़ीनतहुन इल्ला मा ज़हर मिन्हा, मजबूरी आहे, होड़ कढाइणी आहे, फुरड़ी आहे, अखि जो ऑपरेशन आहे, पोइ मोकल इजाज़त आहे। इल्ला मा ज़हर मिन्हा वल यज़रिबन बिख़ुमुरिहिन अला जुयूबिहिन। ॿियो हुकुम, औरतुनि खे हुकुम कयो त पंहिंजे उरह तां लटो न लाहिनि। ख़ुमुर ख़िमार जो जमो आहे, माना लटो रहो। ऐं जेब हिन खे चइबो आहे, जुयूब हिन बरीअ खे चइबो आहे। उरह जे मथां माई लटो विझंदी, अबे जे साम्हूं, भाउ जे साम्हूं उरह ते लटो ज़रूरु रखंदी। मथो बि उघाड़ो न कंदी घर में, मुड़ुस खां सवा। मुड़ुस जे आॾो मोकल अथसि मथो उघाड़ो करे, ॿियनि जे आॾो न कंदी। उरह तां लटो बि मुड़ुस जे आॾो लाहे त भली लाहे। मूं अरबीअ जो हिकिड़ो लतीफ़ो पढ़ियो, माई मानी पचाए आई, मुड़ुस खे चईंदा त मानी खाऊं। मुड़ुस जो त ठीकु आहे, रओ लाहे रखो, पोती लाहे रखो, बिस्मिल्लाह पढ़ो। चई छो? चई त माई मथो उघाड़ो कंदी आहे त मलाइक भॼी वेंदा आहिनि, बिस्मिल्लाह पढ़बी आहे त जिनड़ा शैतान भॼी वेंदा आहिनि। मानीअ ते रश चङी कान्हे का, रुगो तूं मां ॿ ॼणा हुजऊं, न को हुजनि मलाइक न को जिनड़ा। फरमाए थो इल्ला मा ज़हर मिन्हा वल यज़रिबन बिख़ुमुरिहिन अला जुयूबिहिन वला युबदीन ज़ीनतहुन इल्ला लिबूलतिहिन। असांजा घर पिया आहिनि ओताकूं, हीअ असांजे दीन जो अदो आहे। दीन जो अदो छाजो आहे? इहो ग़लति कमु आहे। धारियो न आणिजे घर में, नांग न विझिजे वर में, न ईंदो घर में। केरु ईंदो कंहिंजे मुंहुं माई पए, उहे रब घणे नाला थो ॿुधाए। हिननि माइटनि जे माई मुंहुं पइजी सघे थी, ॿियनि जे मुंहुं न पवंदी। हद आहे सम्झाइण जी। निमाज़ जो हुकुम क़ुरान में आहे, पर रकातूं पूरे क़ुरान में लिखियल कोन्हनि, वक़्त बि 5 क़ुरान में लिखियल कोन्हनि। ज़कात जो हुकुम क़ुरान में आहे, पर 40 पती पूरे क़ुरान में कान्हे। हज जो हुकुम क़ुरान में आहे, पर फ़राइज़ हज जा 3 आहिनि, तवाफ़, ज़ियारा, वक़ूफ़ अरफ़ा, एहराम। इन टिनी जो बयानु क़ुरान में कोन्हे। ये मसाला पाणी मौलवी ॿुधाईंदनि, पर सत्र जे मसाले में रब पाण नाला खया आहिनि त हिननि खां माईअ खे पर्दो कोन्हे, ॿियनि खां पर्दो आहे।
हद थी न कीअं थो रब सम्झाए त हिननि माण्हुनि खां हिननि माण्हुनि खां पर्दो कोन्हे फरमाए थो कुल लिल मोमिनात यग़ज़ुज़्न मिन अबसारिहिन व यहफ़ज़्न फ़ुरूजहन वला युबदीन ज़ीनतहुन इल्ला लिबूलतिहिन। पहिरियों माइट मुड़ुस अथसि, मुड़ुस खां सतरु कोन्हे, उनजी त पिरापटी आहे। असांजो हिकिड़ो रवाजु आहे, शादी थी त घोटु ईंदो कुंवार जो मुंहुं ॾिसणु, मायूं चवंदसि त हिते 1000 रुपया रखो पोइ मुंहुं ॾिस। हिते कोन हूंदो पर असांजो रवाजु आहे। हाणे ज़ाल बि उनजी 1000 ॾिए पोइ मुंहुं ॾिसे, पर जे फोटू कढण वारो हूंदो न त कुंवार जी माउ ई चवंदी मड मुहिड़ो त खोलजांइ तुंहिंजी तस्वीर कढे, उहो मुफ़्त में ॾिसे। ऐं घोटु जेको आहे सो वरी 1000 ॾिए त पोइ ॾिसे। कहिड़ो ग़लति रस्म आहे, कहिड़ी ग़लति रवाज रस्म ग़लति आहे, हू मुफ़्त पियो ॾिसे। फरमाए त इल्ला लिबूलतिहिन। पहिरियों माइट मुड़ुस अथसि, मुड़ुस खां सतरु कोन्हे। ऐं आबाहिन ॻणींदा वञो 8 माइट। आबाहिन माना बाबू, अबे खां बि सतरु कोन्हे। ऐं अबनाहिन जो आबाए बूलतिहिन, मुड़ुस जो पीउ छा थियो सोहरो, सोहरे खां बि सतरु कोन्हे। ऐं अबनाहिन पुटनि खां बि सतरु कोन्हे। अबनाए बूलतिहिन मुड़ुस जा पुट ॿियनि मायुनि मां, उन्हनि खां बि सतरु कोन्हे। ऐं इख़वानिहिन अदा भाइर सॻा पियता माइता, उन्हनि खां बि कोन्हे। ऐं बनी इख़वानिहिन भाइटिया, भाउनि जो औलाद भाइटिया, भाइटियुनि खां बि सतरु कोन्हे। ऐं बनी अख़वातिहिन भेनरुनि जो औलाद भाणिज, उन्हनि खां बि सतरु कोन्हे। 8 माइट ॻणे ॿुधाया आहिनि रब। 2 माइट ॿिया बि आहिनि, चाचो ऐं मामू, उन्हनि खां सतरु कोन्हे। ॿिए पूरे जहान खां सतरु अथसि। भली केॾो बि नेक भलारो हुजे पर घर में न अचे, केर बि नेक हुजे। मिसाल ॾियां मां, हज़रत अब्दुल्लाह बिन उम मक्तूम नाबीन साहबी आहे हुज़ूर जन जो, मस्जिद में मस्जिद नबवीअ में हुज़ूर जन सां मिलण आयो, ज़ियारत करण आयो। उन महिल हुज़ूर जन वटि 2 घर वारियूं वेठियूं, बीबी उम सलमा, बीबी मेमूना, उम्महातुल मोमिनीन, मोमिननि जूं अमड़ियूं वेठियूं। हुज़ूर जन ॿिन्ही खे फरमायो कुमानी, उथी वञो मुंहिंजो महिमान थो अचे। त बीबी उम सलमा हुज़ूर जन खे अर्ज़ु कयो त साईं हुआ आमा हो नाबीना, असांखे ॾिसी कोन सघंदो। पाण फरमायो लस्तु मां मयावान, तव्हां त नाबीन कोन्हो न। हाणे अहिड़ो सहाबी जंहिंजे लाइ अबस व तवल्ला थी लहे, क़ुरान थो नाज़िल थिए, हुज़ूर जन खे पार थो रब करे उनजी। अहिड़ो भलारो बुज़ुर्ग जंहिंजे लाइ सूरत अबस में केतिरियूं आयतूं आहिनि, अहिड़े भलारे जे सहाबी सॻोरो क़ुरान में उनजो बयानु, जे उनजे मुंहुं पण अम्मातुल मोमिनीन खे नथो ॾिए त ॿिए कंहिंखे कीअं ॾींदो। भली केॾो बुज़ुर्ग हुजे घर में न ईंदो। असां वटि वरी माइट धाट बि घर में ईंदा अथव, हे माइट आहे फलाणो आहे फलाणो आहे, माइट ॿुधाया मां जेके बसि इहे माइट आहिनि जंहिंजे मुंहुं पइजी सघे थी, ॿियो घर में न अचे। के माइट वरी उनजो ॾसु ॾियांव तव्हांखे सलाद शरीफ़, अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहबिहि वसल्लम। ख़्याल सां ॿुधिजो बाबा, तव्हां माइटनि जे घर न वञो, इंशा अल्लाह ताला तव्हां न वेंदो त ॿिया माइट बि ज़रूरत न कंदा तव्हांजे घर अचण जी। पर हिकिड़ा हूंदा आहिनि अणॼाण अणपढ़िया, असांखे बि तजुर्बो आहे न, अहिड़ा माइट लॻी वेंदा आहिनि मथे में, चवंदा तव्हां आहियो मुला, तव्हां भली भल घर न अचो पर असां अदिन सां मिलंदासीं। हाणे थो मुंहुं पइजी मथे में लॻी वियो अहिड़ो माइट जेको चवंदो त असां अदिन सां मिलंदासीं, उनजे लाइ ख़ुदा ख़ातिर ॾसु ॾेई छॾियांव। नौजवान मायूं करे छॾियो कमरे में अंदरि, 2 खगड़ कुराड़ियूं विहारियो विरांडे में, माइट खे वठी हलो, ज़ियारत करे कचहरी करे वेंदो, उमिरि छुटी पवंदी, वरी कॾहिं बि न चवंदई त अंगल ई न कंदो। अहिड़ो माइट आहिनि, सभु दीन जो अदो आहे, फलाणो आहे फलाणो आहे, छा जा दीन जा अदा अदा ॻणे ॿुधाया आहिनि रब त हे अदा अथई, ॿिया अदा कोन्हनि के, ॿिया मुंहुं न पवंदा।
सौटन खां भी पर्दो आहे, मासातन खां, मारोटन खां, इन्हनि सभिनी खां पर्दो आहे। ॾेर खां भी पर्दो आहे। हुजूर जन खां कंहिं पुछियो अथई ॾेर? पाल फरमाए अल हम व मौत, ॾेर त मौत आहे, उहो न अचे घर में। मूं हिकिड़ी जाइ ते वाइदो कयो, इहो मसालो ॿुधायमि त ॾेर जे मुंहुं न पइजे। 8 ॾींहंनि खां पोइ टेलीफोन आई मिर्ज़ापुर मां, चई तो को झलियो आहे त ॾेर जे मुंहुं न पइजे। मूं चयो त मूं चयो आहे। चई पोइ अधो जो मोटियो आहे, तुंहिंजो वाइदो ॿुधी त हाणे असां अधनि खे बि घर में अचणु कोन थो ॾिए। मां जो सुठो जो हिकिड़ो त ठही हो भला माण्हू, इहा बि गनीमत आहे हिकिड़ो ठहे। हिननि शयुनि खे असरु आहे, माना 2 ॼणा ठही वञनि। डॉक्टर ख़ालिद महमूद जे मदरसे में अॼोको दर्स ॾिनो, उन खां पोइ आरी जा ॻोठ में जलसो हो। उते वियुसि त हिकिड़ो माण्हू मुंहिंजे हथ खां वठी अंदरि मस्जिद में वठी हलियो। मूंखे जी तो वाज़ कयो हो त पर्दो हीअं कजे, ओॾो मोटी मां घर में जीअं तो सेखारियो ईअं मूं पर्दो करे छॾियो। 2 ॼणा ठहंदा अॼु, ॿिया पोइ ठहंदा। ईअं न आहे त असरु कोन्हे को, हिन वाइदनि खे असरु आहे। हिकिड़े ॻोठ में मूं वाइदो कयो, टंडे ॼाम जे भरिसां पुट ने नियाणियुनि खे परणायो, शादी करायो। मां त हलियो आयुसि। 3 महीननि खां पोइ खेसाना मोरीअ ते जलसो हो। उते 4 ॼणा अची मिलिया, हिकिड़ो वॾी उमिरि वारो, 3 नौजवान हुजनि। नौजवान मिलण आया मूंसां। छो मिलण आयो अब्बा? चई तो असांजे ॻोठ में वाइदो कयो त पुटनि नियाणियुनि खे परणायो, तूं त गाॾीअ ते चढ़ियो हलियो वे, पर ॻोठाणा ॾाढो कावड़िया। त मुले जो असांजे बचनि सां छा वियो? इहे छा लाइ थो ॻाल्हियूं करे? पर साईं रिज़ल्ट उहा निकिती, नतीजो उहो निकितो जो 2 ॾींहं ते 3 निकाह थिया, 3 ॾींहं ते 10 निकाह थिया, 13 माण्हू सगरा थियासीं। मां जो तोखे खोड़ो ई नथो अचे, 2 13 26 सगरा थिया। हूअ पार्टी तो ॻणी कोन थो। माना त असरु आहे, असर खां ख़ाली कोन्हे। पोइ 5 ॼणा ठहंदा, मालूम त हुजे न त मसालो हीअं आहे। क़ुरान सां इहो मसालो साबित आहे। हाणे माना अलाह ताला करे जो 5 ॼणनि ते इहो असरु पवे, न अचणु ॾियनि सौटनि खे, मासातनि खे, मारोटनि खे, पुफाटनि खे। इहे माइट घर में न अचनि, ॿाहिरि विया आहिनि ओताकती। माइट दाइट जेके हुजनि से ॿुधाए ॿियो, इन्हनि खां सवाइ ॿियो घर में न अचे। खदड़नि खां बि सतुर अथव, खदड़ा बि घर में न अचनि ख़ैर वठणु। हुजूर जन जे दौर में हीत नालो हुअसि खदड़े जो। उहो हिकिड़े साहबी खे बि चए त फलाणो मुल्क फतह कयो त बादशाह जी धीउ तूं पाण जाए, तूं उठ जाए। हुजूर जन फरमायो फ़क़ीर छो? हुजूर जन ॿुधनि पिया छो? चइजे ॾाढी सुहिणी आहे। हुजूर जन फरमायो इन्हनि खदड़नि खे घर में अचणु न ॾियो, ॿाहिरि त चुगलियूं हणनि था न। पंहिंजो अफ़ाल कोन्हनि पर ॿाहिरि त चुगलियूं हणनि था न। इन्हनि खे अचणु घर में न ॾियो। हाणे इहे थिया मर्द। भेरो ॾियारियां तव्हांखे माइटनि जो। हिकिड़ो पीउ, मुड़ुसु, सहुरो, भाइरु, भाइटिया, भाणिज, मुड़ुस जा पुट। 8 माइट, 9 चाचो, 10 मामो। इन्हनि खां सतुर कोन्हे, ॿियनि खां सतुर आहे। ऐं निसाए हिन, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना। ऐं निसाए हिन, पंहिंजनि मायुनि खां सतुर कोन्हे। पंहिंजूं मायूं कहिड़ियूं? जंहिंजे शराफ़त जो यकीन हुजे उहा घर में भली अचे। जंहिंजे शराफ़त जो यकीन कोन्हे, धूतियूं उहे घर में न अचनि। निसाए हिन, पंहिंजनि मायुनि खां सतुर कोन्हे, ॿियनि खां परायनि मायुनि खां बि सतुर आहे। अवे तिफ़िल लदीन लम यज़रु अला औरातिन निसा, ॿार छोकिरा केतिरा हुजनि जो अचनि। ॿार हुजनि जेके औरतुनि जे सूंहं सोभिया जी ख़बर कान्हे। मूं तजुर्बो करे ॾिठो आहे, 8-9 सालनि जो ॿारु जेको आहे उनखे पतो आहे त हीअ सुहिणी आहे या कोझी आहे, इहो घर में न अचे। भली मदरसे जा तालिब हुजनि, मानी वठणु अचनि, ॿाहिरि बीहे, अंदरि घर में न अचे। तिफ़िल माना ॿार क़ुरान में आहे, सूरह नूर में
वरी भी सूर नूर जो रुकूं था खोले पढ़ी ॾिजो तफ़िल लज़ीन लम यज़हरु अला औरात निसा वला यज़रिबन बिअरजुलिहिन पैर भी ज़मीन ते माई आस्ते खणे जे घर जो ॿाहिरि आवाज़ थो ॿुधिजे इन घर में ख़ैर कोन्हे बरकत कान्हे मायुनि जो आवाज़ घर खां ॿाहिरि न निकिरे यग़ज़ुज़न मिन अस्वातिहिन आवाज़ पंहिंजो झको कंदियूं मायूं घर में ॾाढा न ॻाल्हाइनि तफ़िल लज़ीन लम यज़हरु अला औरात निसा वला युबदीन ज़ीनतहुन ला यज़रिबन बिअरजुलिहिन लियुअलम मा युख़फ़ीन मिन ज़ीनतिहिन वतूबू इलल्लाहि जमीअन अय्युहल मुमिनून लअल्लकुम तुफ़्लिहून। आख़िर में तो रब फरमाए त जेको गुज़रियो सो छुटो हाणे अॻिते जे लाइ तौबा करियो जेको थियो सो छुटो अॼु खां वठी तौबा करे जीअं तव्हां ॿुधो ईअं तव्हां अमल करे छॾियो। अल्लाह खे पारत आहे आयतुनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।